Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. इस्टेब्लिशमेंट ऐं PDM शफ़ाफ़ चूंडूं नथियूं चाहिनि। PTI चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त PDM में शामिल पार्टीज़ खे चूंडुनि में धांधली जी महारत हासिल आहे। इहे आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं नथा चाहिनि। पतन जी रिपोर्ट ज़ाहिर कयो आहे त ॿ माफ़िया ख़ानदान EVM जी मुख़ालफ़त छो पिया कनि। EVM ज़रिए मुल्क में धांधली जे 163 मां 130 तरीक़नि खे रोके सघिजे थो। जापान में हमले दौरान ज़ख़्मी थियल अॻूणे वज़ीर आज़म शिंज़ो आबे अस्पताल में दम ॾेई छॾियो। जापानी इख़्तियारनि तरफ़ां अॻूणे वज़ीर आज़म जे क़त्ल जी तस्दीक़। शिंज़ो आबे नारा जे इलाइक़े में हिकु तक़रीब दौरान ख़िताब करे रहियो त मथस कातिलाणो हमिलो थियो। पुलिस हिकु शकी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां जापान जे अॻूणे वज़ीर आज़म ते हमले जी मुज़म्मत। सिंध में जारी बरसात सरकारी इदारनि जी कारकर्दगी जा पोल पधरा करे छॾिया। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी बीहिजी वञण सबबि शहरनि खे अचु वञ में ॾुखियायूं। कराची में वक़्फ़े सां जारी रहंदड़ बरसात बाद कोरंगी कॉज़वे पाणी हेठि। कयूमाबाद कोरंगी रोड ट्रैफ़िक लाइ बंदि। रेस्क्यू टीम्स फाथल ॿिनि शहरनि खे बचाए वरितो। मोरो में रस्तनि ऐं घिटिन ते गोॾे जहिड़ो पाणी बीठल। इंतिज़ामिया तहरुक न वरितो। काछो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद नयूं तार वही आयूं। रस्ता पाणी हेठि अचण सबबि काछे जे 50 खां वधीक ॻोठनि जो दादू ऐं जोही शहर सां ज़मीनी राब्तो काटा। केटी शाहाणी, पुनूर उस्तमाणी, पीर लाखो, सिजावल आलखाणी ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी अचु वञ लाइ परेशान। खीरथर पहाड़ियुनि बरसात बाद नई गाज में पाणी जी सतह वधी 8 फुट थी वई। पाणी जो मंछर ढंढ में छोड़ जारी। सिंध में 5 ॾींहं बि वक़्फ़े सां बरसात जारी। मीरपुर ख़ासि, उमरकोट, मीरवा, गोरचाणी, खूरवा, संजरचांग, कुंदरी ऐं भरपासे में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। सिंध में अॼु बि सॼो ॾींहुं बरसात जारी रहण जा इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, बदीन ऐं ठठो जी साहिली पट्टी ते बरसात में शिदत अची सघे थी। उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे गजगोड़ सां बरसात पवण जा इम्कान।